ओम शांति। अजय मिली तारीख़ 21/2025। मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार पास विद ऑनर्स थियणो आहे त बुद्धि योग थोरो बि काथे न भटके। हिकु बाप जी यादि रहे, देह खे यादि करण वारा ऊंच पद पाए न सघंदा। प्रश्न आहे, सभिनि खां ऊची मंज़िल कहिड़ी आहे? उत्तर आहे, आत्मा जीते जी मरी करे हिकु बाप जी ठहे, ॿियो कोई यादि न अचे, देह अभिमान बिल्कुलु छुटिजी वञे। इहा ई ऊची मंज़िल आहे। आत्मा जीते जी मरी करे हिकु बाप जी ठही वञे, कोई बि यादि न अचे, देह अभिमान बिल्कुलु छुटिजी वञे। इहा ई ऊची मंज़िल आहे। निरंतर देही अभिमानी अवस्था ठही वञे, इहा ॾाढी वॾी मंज़िल आहे। इन सां ई कर्मातीत अवस्था प्राप्त कंदव। गीता, तूं प्यार जो सागर आहे। हाणे ओम शांति। हाणे इहे गीत बि रॉन्ग आहे। प्यार जे बदिले हुजिणो खपे ज्ञान जो सागर। प्यार जो कोई लोटो न हूंदो आहे। लोटो गंगा जल आदि जो हूंदो आहे। त इहा भक्ति मार्ग जी महिमा आहे। इहा आहे रॉन्ग ऐं उहा आहे राइट। बाप पहिरियों त ज्ञान जो सागर आहिनि। ॿारनि खे थोरो बि ज्ञान आहे त ॾाढो उच्च पद प्राप्त कंदा आहिनि। ॿारनि खे थोरो बि ज्ञान आहे त ॾाढो उच्च पद प्राप्त कंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि कि हाणे हिन समय असां बराबरि चैतन्य दिलवाड़ा मंदिर जा भाती आहियूं। उहा आहे जड़ दिलवाड़ो मंदिर ऐं इहो आहे चैतन्य दिलवाड़ो। इहे बि वंडर आहे न। श्री दिलवाड़ा मंदिर में सभु जड़ मूर्तियूं आहिनि न, त उहे ई चैतन्य हाणे हिते आहिनि, जड़ में तपस्या थी करनि। इहे बि वंडर आहे। जिते जड़ यादगार आहे उते ई चैतन्य अची करे वेठा आहिनि। परंतु मनुष्य कुझु सम्झंदा थोरी आहिनि। अॻियां हली करे सम्झंदा कि बराबरि इहा गॉड फादरली यूनिवर्सिटी आहे। हिते भॻवानु पढ़ाईंदा आहिनि। हिन खां वॾी यूनिवर्सिटी ॿियो कोई बि न थी सघंदी आहे। ॿियो इहे बि सम्झंदा कि त बराबरि चैतन्य दिलवाड़ो मंदिर आहे। यूनिवर्सिटी ऐं मंदिर, इहा दिलवाड़ो मंदिर एक्यूरेट तव्हांजो यादगार आहे न। मथे छत में सूर्यवंशी चंद्रवंशी, हेठि आदिदेव आदि देवी ऐं ॿार। नाम ई आहे, इन्हनि जो नाम आहे ब्रह्मा सरस्वती। ब्रह्मा पुत्र सरस्वती आहे ब्रह्मा जी बेटी। प्रजापिता ब्रह्मा आहे त ज़रूरु गोप गोपियूं बि हूंदा न। उहो जड़ चित्र आहे जो पास्ट थी करे वियो। उन्हनि जा पोइ चित्र ठाता अथनि। कोई मरंदो आहे त झटि उनजो चित्र ठाहे ॾींदा आहिनि। उन्हनि जी पोजीशन बायोग्राफी जो त पतो आहे न। उन्हनि जी पोजीशन बायोग्राफी जो त पतो आहे न। मतिलबु जो उन्हनि ठातो अथनि दिलवाड़ा मंदिर में। ऑक्यूपेशन न लिखे त उहो चित्र कोई कम जो ई न रहे। मालूम पवंदो आहे फलाने इहे कर्तव्य कई। हाणे इहे जो देवता आहिनि जा मंदर आहिनि, उन्हनि जे ऑक्यूपेशन बायोग्राफी जो त कंहिंखे पतो ई न आहे न। उच ते उच शिव बाबा जो त कोई बि उन्हनि खे न ॼाणंदो आहे। हिन समय तव्हां ॿार सभिनि जी बायोग्राफी खे ॼाणंदा आहियो। मूंखे केरु थी करे विया जंहिंखे पूजंदा आहिनि। उच ते उच भॻवानु शिवरात्रि बि मल्हाईंदा आहिनि न। त ज़रूरु हुननि जो अवतरण थियो हूंदो, परंतु कॾहिं थियो, उन्हनि छा अची करे कयो, इहे कंहिंखे बि पतो न आहे। शिव सां गॾु आहे ब्रह्मा, आदिदेव आदि देवी केरु, उन्हनि खे एतिरी भुजायूं छो ॾिनी अथनि। छो जी वृद्धि थींदी वेंदी आहे न। प्रजापिता ब्रह्मा सां केतिरी वृद्धि थींदी आहे। ब्रह्मा जे लाइ चईंदा आहिनि 100 भुजायूं 1000 भुजायूं वारा। विष्णु व शंकर जे लाइ एतिरी भुजायूं न चईंदा आहिनि। ब्रह्मा जे लाइ छो चईंदा आहिनि? इहा प्रजापिता ब्रह्मा जी सॼी वंशावली आहे। इहा कोई बाहुनि जी ॻाल्हि न आहे।
उहो भल चईंदा आहिनि 1000 भुजा वारा ब्रह्मा, परंतु अर्थ थोरी सम्झंदा आहिनि। हाणे तव्हां प्रैक्टिकल में ॾिसो ब्रह्मा जी केतिरी भुजायूं आहिनि। इहा आहे ही बेहद जी भुजायूं। प्रजापिता ब्रह्मा खे सभु मञंदा आहिनि, परंतु ऑक्यूपेशन खे कोई ॼाणंदो ई न आहे। आत्मा जी त बाहूं ई न हूंदियूं आहिनि, बाहूं त शरीर जी हूंदियूं आहिनि। एतिरी करोड़ ब्रदर्स आहिनि त उन्हनि जी भुजायूं केतिरियूं आहिनि। परंतु पहिरियों जॾहिं कोई पूरी रीति ज्ञान खे सम्झे तॾहिं पोइ इहे ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि। पहिरियों मुख्य ॻाल्हि आहे हिकु बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो ऐं वर्से खे यादि करो। पोइ ज्ञान जो सागर बि बाबा ॻायल आहिनि। केतिरी अथाह पॉइंट्स ॿुधाईंदा आहिनि। एतिरी सभु पॉइंट्स त यादि बि न रही सघे, सार बुद्धि में रहिजी वेंदो आहे, पिछाड़ी में तंत थी वेंदो आहे मनमना भव। ज्ञान जो सागर श्री कृष्ण खे न चईंदासीं, उहा रचना आहे। रचता हिकु बाप आहे। बाप ई सभिनि खे वरसो ॾींदा आहिनि, घर वठी हलंदा आहिनि। बाप जो तथा आत्माउनि जो घर उहा आहे ही साइलेंस होम। विष्णुपुरी खे बाप जो घर न चईंदासीं, घर मूल वतन न आहे जिते आत्मायूं रहंदियूं आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं सेंसिबल ॿार ई धारण करे सघंदा आहिनि। घर आहे मूल वतन जिते आत्मायूं रहंदियूं आहिनि, उहो असांजो घर आहे। इहे सभु ॻाल्हियूं सेंसिबल ॿार ई धारण करे सघंदा आहिनि। त असांजो मूल वतन जिते सभु आत्मा ई रहंदा आहिनि। एतिरो सॼो ज्ञान कोई जी बुद्धि में यादि न रहे, न एतिरा कागज़ लिखी सघंदा आहिनि। इहे मुरलियूं बि सभु इकठी कंदा वञो त सॼे हॉल खां बि जास्ती थी वेंदियूं। हुन पढ़ाई में बि केतिरी देरि किताबियूं हूंदियूं आहिनि। इम्तिहान पास करे वरितो पोइ तंत बुद्धि में वेही रहंदो आहे। बैरिस्ट्री जो इम्तिहान पास कयो, हिकु जन्म जे लाइ अल्पकाल सुख मिली वेंदो आहे। उहो विनाशी कमाई, तव्हांखे त इहे बाप अविनाशी कमाई कराईंदा आहिनि भविष्य जे लाइ। बाक़ी जो बि गुरु गोसाई आदि आहे उहो सभु विनाशी कमाई कराईंदा आहिनि। विनाश जे नज़दीक ईंदा वेंदा आहिनि, न कमाई कम थींदी वेंदी आहे। विनाश जे नज़दीक ईंदा वेंदा आहिनि, कमाई कम थींदी वेंदी। तव्हां चईंदा कमाई त वधंदी वेंदी, परंतु न, इहे त सभु ख़तमु थी वञिणो आहे न। अॻियां राजाऊं आदि जी कमाई हलंदी हुई, हाणे त उहा बि न आहे। तव्हांजी कमाई त केतिरो समय हलंदी आहे तव्हां ॼाणंदा आहियो। इहे ठहियलु ड्रामो आहे जेके दुनिया में कोई न ॼाणंदो आहे। तव्हां में बि नंबरवार आहे जंहिंखे धारणा थींदी आहे। कई त बिल्कुलु कुझु बि सम्झी न सघंदा आहिनि। कोई चईंदा आहिनि असां मित्र संबंधी आदि खे सम्झाईंदा आहियूं, उहो बि त अल्पकाल थियो न। कई त बिल्कुलु ई सम्झाए न सघंदा आहिनि। कई चईंदा आहिनि असां मित्र संबंधियुनि खे सम्झाईंदा आहियूं, उहो त अल्पकाल थी वियो। ॿियनि खे त प्रदर्शनी आदि ते छो न सम्झाईंदा। पूरी धारणा न थींदी आहे। ॿियनि खे प्रदर्शनी आदि छो न सम्झाईंदा आहियो, है न। बाबा चवनि था भले मित्र संबंधियुनि खे सम्झायो, लेकिन ॿियनि खे बि सम्झायो। पंहिंजे खे मियां मिठो त न सम्झणो आहे न। सर्विस जो शौक़ु खपे त जो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि उन्हनि जो ॿुधणो खपे। बाप ऊच पद प्राप्त कराइणा आया आहिनि त पुरुषार्थ करणो खपे। मतिलबु हिक जो बि ॿुधी करे पोइ अॻियां वधो। परंतु तक़दीर में न त श्रीमत बि न मञंदा आहिनि, पोइ पद भ्रष्ट थी वेंदो। ड्रामा प्लान अनुसार राजधानी स्थापना थिए थी, हुन में सभु प्रकार जा खपनि। ॿार सम्झी सघंदा आहिनि। कोई सुठी प्रजा ठाहिण वारा
आहिनि कोई कम पद वारा आहिनि। बाबा चईंदा आहिनि असां तव्हांखे राजयोग सिखलाइण आया आहियूं। दिलवाड़ो मंदर में राजाउनि जा चित्र आहिनि जो पूज्य ठहींदा आहिनि, उहे ई पुजारी ठहींदा आहिनि। राजा रानी जो मर्तबो त ऊच आहे न, पोइ वामार्ग में ईंदा आहिनि तॾहिं बि राजा ई अथवा वॾा वॾा साहूकार त आहिनि न। द्वापर युग खां जगन्नाथ जी मंदिर में सभिनि जो ताज ॾेखारियो आहे। प्रजा खे त ताज न हूंदो न, ताज वारा राजायूं बि विकार ई ॾेखारिया अथनि। ताज वारा राजायूं बि विकारी ॾेखारिया अथनि। प्रजा सुख संपत्ति त उन्हनि खे ॾाढी हूंदी आहे, संपत्ति कम जास्ती त हूंदी आहे न। हीरे जा महल चांदी जे महलनि में फ़र्क़ु त हूंदो। त बाप ॿारनि खे चईंदा आहिनि इच्छा पुरुषार्थ करे ऊच पद पायो। राजाउनि खे सुख जास्ती हूंदो आहे, हुते सभु सुखी हूंदा आहिनि। जीअं हिते सभिनि खे दुख आहे, बीमारी आदि त सभिनि खे हूंदी ई आहे न, हुते सुख ई सुख आहे। पोइ बि मर्तबो त नंबरवार आहे, हुते सभु सुख ई सुख आहे। पोइ बि मर्तबो त हूंदो किथे सोने हीरे जा महल, किथे ॿिया ॿिया महल। बाप सदैव चईंदा आहिनि पुरुषार्थ कंदा रहो, सुस्त न ठहो। पुरुषार्थ सां सम्झबो आहे ड्रामा अनुसार हिननि जी सदगति हिन प्रकार एतिरी ई थींदी आहे। पंहिंजी सदगति जे लाइ श्रीमत ते हलणो आहे। टीचर जी मथे स्टूडेंट न हले त कोई कम जो ई न रहे। नंबरवार पुरुषार्थ अनुसार त सभु आहे न। अगरि कोई चईंदो कि असां ईअं न करे सघंदा आहियूं त बाक़ी छा सिखंदा, सिखी करे होशियारु थियणो आहे। जो कोई बि चए उहो सम्झाईंदा, इहे सम्झाईंदा त ॾाढो सुठो आहिनि, परंतु आत्मा जीते जी मरी करे हिकु बाप जो ठहे, ॿियो कोई यादि न अचे, देह अभिमान हिकदमि टुटी वञे, इहा आहे ऊची मंज़िल। सभु कुझु भुलिजणो आहे, पूरी पूरी देही अभिमानी अवस्था ठही वञे, सभु कुझु भुलिजी वञे, पूरी पूरी देही अभिमानी अवस्था थी वञे। इहा ॾाढी वॾी मंज़िल आहे। मतिलबु असां आत्मायूं आहियूं, जॾहिं आत्मायूं आहियूं त शरीर जो जनम ॾींहुं ख़तमु, पुराणो शरीर ख़तमु थी वियो त पुराणो जनम ॾींहुं बि छो मल्हायूं। हुते आत्मायूं ई आहिनि ई अशरीरी, पोइ हिते अची करे शरीर धारण कंदियूं आहिनि। पोइ हाणे पोइ हिते हिन देह में हूंदे उहे पंहिंजे खे अशरीरी सम्झणो आहे। इहा महिनत ॾाढी भारी आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झी कर्मातीत अवस्था में रहणो आहे। सरब खे बि अक़ल आहे न, पुराणी ख़्याल छॾे ॾींदो आहे त तव्हांखे देह अभिमान सां केतिरो निकिरणो आहे। मूल वतन में त तव्हां आयो ई देही अभिमानी, हिते देह में हूंदे पंहिंजे खे आत्मा सम्झणो है न। मूल वतन में त बाबा चवनि था कि पंहिंजे खे आत्मा सम्झी कर्मातीत अवस्था में रहणो। मूल वतन में त तव्हां आयो ई देही अभिमानी। हिते देह में हूंदे पंहिंजे खे आत्मा सम्झणो आहे, देह अभिमान टुटी वञणो खपे। केतिरी भारी इम्तिहान आहे। भॻवान खे ख़ुदि अची करे पढ़ाइणो पवंदो आहे न। ईअं कोई चई न सघे कि देह जी सभु संबंध छॾे मुंहिंजो ठहो। पंहिंजे खे निराकार आत्मा सम्झो, कोई बि चीज़ जो भान न रहे। माया हिकु ॿ जी देह में ॾाढो फसाईंदी आहे। हिन करे बाबा चईंदा आहिनि हिन साकार खे बि यादि न करिणो आहे असांखे। बाबा चईंदा आहिनि तव्हांखे त पंहिंजी देह खे बि भुलिजणो आहे, हिकु बाप खे यादि करिणो आहे। हिन में महिनत आहे। माया सिधे सिधे ॿारनि खे बि नाम रूप में लटकाए ॾींदी आहे। हीअ आदत ॾाढी ख़राबु आहे। शरीर खे
यादि करणु, इहे बि भूतनि जी यादि थी वई न। असां चईंदा आहियूं हिकु शिव बाबा खे यादि करो, तव्हां पोइ 5 भूतनि खे यादि कंदा आहियो। देह सां बिल्कुलु लॻाव न हुजिणो खपे। ब्रह्मणी सां बि सिखिणो आहे कि कीअं हुनजे नाम रूप में देह सां बिल्कुलु लॻाव न हुजिणो खपे। ब्राह्मणी सां बि सिखिणो आहे कि कीअं हुनजे ब्रह्मणी सां बि सिखिणो आहे कि कीअं उन्हनि जे नाम रूप में लटकणो आहे। देही अभिमानी ठहिण जी महिनत करणी आहे। बाबा वटि बि चाट ॾाढा ॿार मोकिलंदा आहिनि, परंतु बाबा उन ते विश्वास न कंदा आहिनि। कोई त चईंदा आहिनि असां शिव बाबा जे सवाइ ॿियो कंहिंखे यादि ई न कंदा आहियूं, परंतु बाबा ॼाणंदा आहिनि, पाई बि यादि न कंदा आहिनि। यादि जी त ॾाढी महिनत आहे, काथे न काथे फसी पवंदा आहिनि। देहदारी खे यादि करणु, इहे 5 भूतनि जी यादि आहे। इन्हनि खे भूत पूजा चइबो आहे। भूतनि खे यादि कंदा आहिनि। हिते त तव्हांखे हिकु शिव बाबा खे यादि करिणो आहे। पूजा जी त ॻाल्हि ई न आहे न। भक्ति मार्ग में नाम निशान गुम थी वेंदो आहे, पोइ चित्रनि खे छा यादि करणु, है न। उहे बि मिटी जा ठहियल आहिनि। बाप चईंदा आहिनि इहे सभु ड्रामा में नूंद आहिनि। हाणे पोइ तव्हांखे पुजारी खां पूज्य ठाहियां थो। कोई बि शरीरनि खे यादि न करिणो असांखे कोई बि शरीरनि खे यादि न करिणो। चाहे इंसाननि जा चित्र बि मिटी जा ई त ठाहींदा आहिनि, देवी देवताउनि जा। सिवाइ हिकु बाप जे ॿियो कोई बि यादि अचे। आत्मा जॾहिं पावन ठही वञे त पोइ शरीर बि पावन मिलंदो। हाणे त शरीर पावन आहे न। पहिरियों आत्मा जॾहिं सतो प्रधान सां सतो रजो तमो में ईंदी आहे त शरीर बि हुन अनुसार मिलंदो आहे न। हाणे तव्हांजी आत्मा पावन ठहींदी वेंदी आहे, लेकिन शरीर हाणे पावन न आहे। इहे सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। इहे पॉइंट्स बि उन्हनि जी बुद्धि में वेंदियूं जो सुठी रीति सम्झी करे सम्झाईंदा रहंदा। इहे पॉइंट्स बि उन्हनि जी बुद्धि में वेंदियूं जो सुठी रीति सम्झी करे सम्झाईंदा रहंदा। आत्मा पावन ठही वेंदी, लेकिन शरीर हाणे पावन न आहे। त इन करे ख़ुदि खे हमेशह लाइट जे शरीर में सम्झो। सतो प्रधान आत्मा खे ठाहिणो आहे। बाप खे यादि करण सां ई करण जी ॾाढी महिनत आहे। कईअनि खे त जरा बि यादि न रहंदी आहे। पास विद ऑनर्स थियण लाइ बुद्धि योग थोरो बि काथे न भटके। हिकु बाप जी यादि रहे, परंतु ॿारनि जो बुद्धि योग भटकंदो रहंदो आहे। जेतिरो ॾाढनि खे आपसमान ठाहींदा, ओतिरो पद बि उच्च पद मिलंदो। देह खे यादि करण वारा कॾहिं उच्च पद पाए न सघनि। देह खे यादि करण वारा कॾहिं उच्च पद पाए न सघनि। त इहा हिते त पास विद ऑनर्स थियणो आहे। महिनत बग़ैर इहे पद कीअं मिलंदो, है न। हिते महिनत करणी आहे पंहिंजे खे आत्मा सम्झी करे। देह खे यादि करणु कोई पुरुषार्थ न करे सघंदो आहे। देह खे यादि करण वारा पुरुषार्थ न करे सघंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि पुरुषार्थ करण वारनि खे फॉलो करो। इहे बि पुरुषार्थ आहे न। इहे वॾो विचित्र ज्ञान आहे। दुनिया में कंहिंखे बि पतो न आहे, कंहिंजी बि बुद्धि में न वेंदो आहे कि आत्मा जी चेंज कीअं थींदी आहे। इहा सॼी गुप्त महिनत आहे। आत्मा तमो प्रधान खां सतो प्रधान कीअं ठहींदी आहे, सतो प्रधान खां तमो प्रधान कीअं ठहींदी आहे, इहा ॾाढी गुप्त महिनत आहे। बाबा बि गुप्त आहे। तव्हां राज़ी कीअं प्राप्त कंदा आहियो, लड़ाई झगड़ो कुझु बि न। ज्ञान ऐं योग जी ॻाल्हि आहे न। असां कोई सां लड़ंदा न आहियूं। इहे त आत्मा खे पवित्र ठाहिण जे लाइ महिनत करणी आहे।
आत्मा जीअं जीअं पतित ठहींदी वेंदी आहे त शरीर बि पतित मिलंदो आहे न। पोइ आत्मा खे पावन ठही करे वञिणो आहे, ॾाढी ई महिनत आहे। बाबा चवनि था ॾाढी ई महिनत करणी आहे। आत्मा जीअं जीअं पतित ठहींदी आहे त शरीर बि पतित मिलंदो आहे। बाबा सम्झी सघंदा आहिनि केरु केरु पुरुषार्थ कंदा आहिनि। इहा आहे शिव बाबा जो भंडारो। शिव बाबा जे भंडारे में तव्हां सर्विस कंदा आहियो। सर्विस न कंदा हो त पाई पैसे जो पद वञी करे पाईंदा। बाबा वटि सर्विस जे लाइ आया ऐं सर्विस न कई त छा पद पाईंदा, है न। बाबा वटि सर्विस लाइ आया और सर्विस न कई त छा पद मिलंदो। ये राजधानी स्थापना थिए थी, हिन में नौकर चाकर आदि सभु ठहींदा। जो हाणे बाबा वटि आया आहिनि सर्विस करण लाइ, अगरि सर्विस न कंदा त वञी करे सत्युग में नौकर चाकर आदि ठहींदा। हाणे तव्हां रावण ते जीत पाईंदा आहियो, बाक़ी ॿियो कोई लड़ाई न आहे हिते। रावण अर्थात विकार बुरायूं। इहे बि सम्झाइबो आहे, केतिरी गुप्त ॻाल्हियूं आहिनि। योग बल सां विश्व जी बादशाही तव्हां वठंदा आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो असां पंहिंजे शांतीधाम जा रहण वारा आहियूं। तव्हां ॿारनि खे बेहद जो घर ई यादि आहे, है न। तव्हां ॼाणंदा आहियो असां पंहिंजे शांतीधाम जे रहण वारी आत्मायूं आहियूं। तव्हां ॿारनि खे बेहद जो घर ई यादि आहे न। हिते असां पाठ वॼाइण आया आहियूं, पोइ असां वेंदासीं पंहिंजे घर। हिते त सभी आत्मायूं केॾी थोरी सी जॻह में रहंदियूं। आत्मा कीअं ईंदी आहे इहे बि कोई सम्झंदो न आहे। ड्रामा प्लान अनुसार आत्माउनि खे अचिणो आहे, पोइ सभु खे बाबा इकठो करे मथे वठी वेंदा। अच्छा मीठे मीठे सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कहिड़ी बि देहधारी सां लगाव न रखिणो आहे। शरीर खे यादि करण बि भूतनि खे यादि करिणो आहे। कंहिंजे बि नाम रूप में न लटकणो आहे। पंहिंजी देह खे बि भुलिजणो आहे। ॿियो आहे भविष्य जे लाइ अविनाशी कमाई जमा करणी आहे। सेंसिबल ठही ज्ञान जी पॉइंट्स की बुद्धि में धारण करिणो। जो बाप सम्झायो अथई उहो सम्झी करे ॿियनि खे ॿुधाइणो ज़रूरु आहे। जो बाप सम्झायो अथई उहा सम्झी करे पोइ ॿियनि खे सम्झाइणो। वरदान, कल्प कल्प जी विजय जी स्मृति जे आधार ते माया दुश्मन जो आह्वान करण वारा महावीर विजयी ठा। महावीर विजय ॿार पेपर खे ॾिसी करे घबराईंदा न आहिनि, छो जी त्रिकालदर्शी हुजण जे कारण ॼाणंदा आहिनि कि असां कल्प कल्प जा विजयी आहियूं। महावीर कॾहिं हीअं न चई सघंदा कि बाबा असां वटि माया खे न भेजो, कृपा करो, आशीर्वाद करो, शांती ॾियो, छा करां, कोई रास्तो ॿुधायो। इहा बि कमज़ोरी आहे। महावीर त दुश्मन जो आह्वान कंदा आहिनि कि अचो त असां तव्हां ते विजय पायूं। महावीर त माया जो आह्वान कंदा आहिनि कि अचो त असां तव्हां ते विजय पायूं। समय स्लोगन आहे, समय जी सूचना आहे, समान ठहो, संपन्न ठहो। समय जी सूचना आहे, बाप समान ठहो, संपन्न ठहो। अव्यक्त इशारो, एकांत प्रिय ठहो, एकता ऐं एकाग्रता खे अपनायो। कोई बि सिद्धि जे लाइ हिकु त एकांत, ॿियो एकाग्रता, ॿिन्हिनि जी विधि द्वारा सिद्धि खे पाईंदा आहिनि। जीअं तव्हांजी यादगार चित्रनि द्वारा सिद्धि प्राप्त करण वारा विशेष 2 शब्दनि जी विधि अपनाईंदा आहिनि।
एकांतवासी ऐं एकाग्रता, ये विधि तव्हां बि साकार में अपनायो। एकाग्रता कम हुजण जे कारण दृढ़ निश्चय जी कमी हूंदी आहे। एकांतवासी कम हुजण जे कारण साधारण संकल्प बीज खे कमज़ोर ठाहे छॾींदा आहिनि। एकाग्रता कम हुजण जे कारण निश्चय जी कमी हूंदी आहे। एकांतवासी कम हुजण जे कारण साधारण संकल्प बीज खे कमज़ोर ठाहे छॾींदा आहिनि। हिन करे हिन विधि द्वारा सिद्धि स्वरूप ठहो। एकाग्रता द्वारा दृढ़ निश्चय करो, एकांतवासी थई करे दृढ़ समृद्ध संकल्प करो। अच्छा, ओम शांति। त सिद्धि स्वरूप थी वेंदो। ओम शांति। बाबा की याद करो।